الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. مثل الذين اتخذوا من دون الله أولياء كمثل العنكبوت اتخذت بيتا وإن أوهن البيوت لبيت العنكبوت لو كانوا يعلمون إن الله يعلم ما يدعون من دونه من شيء وهو العزيز الحكيم. وتلك الأمثال نضربها للناس وما يعقلها إلا العالمون. خلق الله السماوات والأرض بالحق إن في ذلك لآية للمؤمنين. اتل ما أوحي إليك من الكتاب وأقم الصلاة إن الصلاة تنهى عن الفحشاء والمنكر ولذكر الله أكبر والله يعلم ما تصنعون. ولا تجادلوا أهل الكتاب إلا بالتي هي أحسن إلا الذين ظلموا منهم وقولوا آمنا بالذي أنزل إلينا وأنزل إليكم وإلهنا وإلهكم واحد ونحن له مسلمون. اللهم صل على سيدنا وعلى محمد النبي الأمي وآله وأصحابه وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ में केतिराई मिसाल बयान फरमाया है। अल्लाह से फरमाए तो मिसाल असां बयान कयूं था माण्हुनि जे लाइ ऐं नथा सम्झनि इहे मगर ॼाण वारा अकुल वारा। अकुला ॼाण आहे उहे उन मिसालनि खे सम्झनि था, उन्हनि में इस्तिफ़ादो कनि था। ॿिया माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन्हनि मिसालनि ते एतिराज़ कनि था, मिसालनि ते वरी एतिराज़ कनि था। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो बि जवाबु ज़िक्र फरमायो आहे। इन्न अल्लाह ला यस्तही अन यضرब मसलन मा बऊदतन फमा फौकहा फअम्मा الذين آمنوا فيعلمون أنه الحق من ربهم وأما الذين كفروا فيقولون ماذا أراد الله بهذا مثلا يضل به كثيرا ويهدي به كثيرا وما يضل به إلا الفاسقين। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो कुरान शरीफ़ में मूंखे जेको मिसाल बयानु करिणो आहे उहो मां बयानु कंदुसि। मूंखे कंहिं बारे में को हिजाब न आहे। माण्हू खे हिजाब करे उहो माण्हू का ॻाल्हि छुपाईंदो आहे, लिकाईंदो आहे। रब तबारक व तआला अहिड़े क़िस्म जी कमज़ोरी खां पाक आहे, या हिकिड़ी ज़ोफ़ आहे, कमज़ोरी आहे। इहा कमज़ोरी खां अलाह सी हर कमज़ोरी खां पाक आहे। जहिड़ी बि कमज़ोरी आहे अलाह ज़ोफ़ खां, कमज़ोरी खां, हर क़िस्म जे ऐब खां, हर क़िस्म जे नुक़्स खां पाक आहे। अलाह जी ज़ात हर शइ खां पाक आहे। हर उहा शइ जेका ज़ोफ़ सां तालुक़ु रखे थी, कमज़ोरी सां तालुक़ु रखे थी, ऐं उहा शइ अलाह जी शान जे मुताबिक़ न आहे। अलाह से हर क़िस्म जी ॻाल्हि को पाक। हिकिड़े वीचारे जी चयो आहे, बरतरज़ ख़्याल क़ियास गुमान वहम, ए बरतरज़ ख़्याल क़ियास गुमान वहम मां हम चुना तरबल वसफ़े तुमा दईम। ए अल्लाह उहा ज़ात आहे बरतर आहे ख़्याल खां, क़ियास खां, गुमान खां, वहम खां। इंसान जेका बि वहम में ख़्याल में ॻाल्हि आणे थो त रब अहिड़ो हूंदो, रब अहिड़ो हूंदो, रब अहिड़ो हूंदो, अलाह साईं उन खां वधीक मथे आहे। ए बरतर ख़्याल क़ियास गुमान वहम, जेको ख़्याल क़ियास गुमान वहम असांजे ज़हन में अचे थो उन खां अलाह साईं मथे आहे। ऐं क़ुर शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि हिकिड़ी आयत सबूरी में वाज़ी कई आहे। फरमाई लैस कमिस्लिही शैउन वहुव समीउल बसीर। अल्लाह जी मिसाल काई बि शइ न आहे।
समीउल बसीर आहे, ॿुधे थो, ॾिसे थो, हाज़िर आहे, नाज़िर आहे, सभु कुझु आहे, लेकिन उहो अलाह तव्हां सां गॾु आहे, लेकिन उहो तव्हांखे मिसाल अहिड़ो कोन्हे जो तव्हां उहो मिसाल ज़हन में रखी करे पोइ रब जी तव्हां मार्फत कयो। न आहे, अलाह साईं सभिनी मिसालनि खां पाक आहे, मथे आहे। अलाह तबारक व तआला फरमाए थो, मिसाल उन्हनि जो जिन वरितो अलाह खां सवाइ को पंहिंजो हिमायती, अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे हिमायती सम्झनि था, ॿिए कंहिंखे माफ़ोकुल असबाब मुश्किल कुशा सम्झनि था, हाजत रवा सम्झनि था। अलाह साईं फरमाए थो, इन जो मिसाल छा आहे? फरमाई, इन जो मिसाल ईअं आहे कमसल अनकबूत, जीअं हुजे मकड़ी हुजे, कोरीड़ो हुजे। जीअं कोरीड़ो हूंदो आहे, उनजी ॼारी हूंदी आहे, इतख़ज़त बैत आहे, उहो ठाहींदो आहे पंहिंजो घर रुकन में, रुकन अनकबूत उनखे चवंदा आहिनि। घर पंहिंजो कोठनि जे कुंडनि में उहो ठाहींदो आहे, ॼारो हणंदो आहे, उहो पाण खे महफ़ूज़ सम्झंदो आहे। इहा ई उनजी हिकिड़ी ख़ासि मक़ाम में जॻह हूंदी आहे। फरमाई, इन जो हशर कहिड़ो आहे? का हवा अचेसि, पाणी थोरो लॻेसि, या कंहिं माण्हू जो पलव लॻी वञेसि, ख़तमु। इन अवहनल बुयूत लबैतुल अनकबूत, जेके बि घर आहिनि, घर तव्हां ॾिसो, घर हर माण्हू खे बि घरु खपे, इहो बुनियादी माण्हू जो हिकिड़ो हक़ु आहे। अलाह तबारक व तआला उनखे बि घरु ॾिए थो, सवाइ न जे त उहो माण्हू पाण खे बेघर करे। अलाह जे तरफ़ां उनजे लाइ इहो इंतिज़ाम आहे, खाधे पीते जो बि इंतिज़ाम आहे। जीअं अचे थो हदीस शरीफ़ में त ॿार ख़बर आहे तोखे, मां हक़ुल्लाह अलल इबाद, मां हक़ुल इबाद अल्लाह, तोखे ख़बर आहे अलाह ते माण्हुनि जो हक़ु छा आहे ऐं माण्हुनि ते अलाह जो हक़ु छा आहे, ख़बर अथई। चवंदी अलाह त ॼाणे, अलाह जो रसूल ॼाणे, मूंखे कहिड़ी ख़बर आहे? पर में हक़ु अलाह ते ॿारनि जो इहो आहे त उन्हनि खे अहिड़ी हिकिड़ी जॻह ॾे, बैतुन यस्कुन हू, जंहिंमें उहो रहे, बैतुन यस्कुन हू, जंहिंमें उहो सुकूनत करे रहे। उहो घर झूपड़ी हुजे, उहो घर खीमो हुजे, उहो घर बंगलो हुजे, उहो घर कचो हुजे या पको हुजे, जहिड़ो बि जेको जंहिंजो नसीबु हूंदो आहे, नसीब युसीब, नसीबु हुनखे पहुचंदो आहे। अलाह तबारक व तआला उहो लिखी छॾींदो आहे। अलाह जी मर्ज़ी आहे कंहिंखे कहिड़ो, कंहिंखे कहिड़ो घर ॾिनई, कंहिंखे कहिड़ो, जेको बि मतिलबु घर फिल जुमला घर सभिनी खे। जीअं अचे थो हज़रत आदम अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त या रब लौला सवैत बैन इबादिक, या रब लौला सवैत बैन इबादिक, हे रब तूं पंहिंजे ॿारनि सभिनी खे बराबरि न कयो, भला बराबरि हुजनि हा सभु। अलाह जी मर्ज़ी, अलाह से न कयो, फरमाइनि मां इहो न कयो आहे। इहो इम्तिहान आहे हिकिड़ो, जीअं मां ॾिसां त माण्हू मुंहिंजो शुकुरु कनि था या नाशुक्री कनि था। बराबरि हुजनि हा, अहिड़े क़िस्म जो इहो तक़ाज़ो ई ख़तमु थी वञे हा न। तंहिंजे करे अलाह तबारक व तआला उन्हनि में इहे दर्जात रखिया आहिनि, के घटि आहिनि, के वधि आहिनि, ऐं के ग़रीब आहिनि, के आसूदा आहिनि, के बीमार आहिनि त के तंदुरुस्त आहिनि, के हाकिम आहिनि त के महकूम आहिनि। मतिलबु इहे सभु जेके बि कैफ़ियात आहिनि, इहे अलाह तबारक व तआला जी तरफ़ां हिकिड़ो इम्तिहान आहे ऐं आज़माइश आहे, ऐं उनजी हिकिड़ो हिकमत आहे रब जी। पंहिंजे हिकमत सां रब तबारक व तआला पूरी काइनात ख़लक़ी आहे, ऐं अलाह साईं पंहिंजे इन हिकमत जो इल्मु जेको आहे इंसान खे जुज़वी तौर सां अता फ़रमायो आहे। कुली इल्मु कंहिंखे बि कोन्हे, केरु बि हुजे, चाहे नबी हुजे, चाहे वली हुजे, आलिम हुजे या केरु बि हुजे, कंहिंखे बि इल्मु, फ़लासफ़र हुजे, उनखे इल्मु कोन्हे, इहो जुज़वी तौर इल्मु आहे। इहा ॻाल्हि बि क़ुर शरीफ़ में अलाह तबारक व तआला ज़िक्र फ़रमाई आहे त जुज़वी इल्मु आहे, मुकमल इल्मु न आहे। मुकमल इल्मु सिर्फ़ु कंहिंखे आहे, रब जी ज़ात खे आहे, ॿिए कंहिंखे बि न आहे। ॾिसो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो मशहूरु आहे। हिकिड़े माण्हूअ जॾहिं पुछियुसि हिते धरतीअ में केरु वॾो आलिम आहे,
चई त मां आहियां। हदीस शरीफ़ आहे, बुख़ारी शरीफ़ में अचे थो, चई न ईअं न आहे। अलाह जी तरफ़ां हुकुम आयो न ईअं न आहे, ईअं न चओ, चओ त अलाह आलम, वल्लाह आलम, अलाह वधीक ॼाणे थो, मूंखे का ख़बर न आहे। इहो वॾो किसो आहे हिकिड़ो। बहरहाल मतिलबु इहो अलाह ॼाणे थो वधीक। अलाह से नबियनि खे बि इल्मु ॾिनो आहे पंहिंजे आहर, उन पंहिंजे इल्म मां हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम उनखे मिसाल ॾेई ॿुधाए थो कि तुंहिंजे ऐं मुंहिंजे इल्म जो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ी पखी हुजे, हिकिड़ो पखी वेठो अचे उन ॿेड़ीअ ते, जंहिं ॿेड़ीअ ते हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम चढ़िया, उनजे किनारे ते हिकिड़ो पखी अचे वेठो, उहो समुंड मां चुंब ॿोड़े पीए पियो पाणी। हज़रत ख़िज़र चयसि मूसा ॾे हवाल, हे पाणी ॾिस केतिरो खुटायो आहिनि, छा खुटाई, दरिया खे छा खुटाईंदो, चई अलाह जे रब तबारक व तआला जे इल्म जे मुक़ाबले में तुंहिंजो ऐं असांजो इल्मु अहिड़ो अथई। उनजी हालति इहा अथई, बसि इन चुंब जेतिरी। अलाह जो इल्मु वॾो आहे, वसी आहे। अलाह साईं माण्हुनि खे पंहिंजे अंदाज़ में रखियो आहे, रब जी मर्ज़ी आहे, उन में दर्जात रखिया अथई, के घटि के वधि, अलाह जी मर्ज़ी आहे, बसि अलाह ॼाणे थो। अलाह साईं क़ुर शरीफ़ में फरमायो इनशा अल्लाह लजअलनास उम्मतन वाहिदा लजअलनास जमीआ, ईअं फरमायो थी बटन जाइनि थी, लेकिन अलाह घुरिया त सभिनी खे हिकिड़ी उम्मत करे छॾिया, उम्मतन वाहिदा, हिकिड़ी उम्मत करे छॾिया। मर्ज़ी हीअ रब जी, ईअं न कयो अथई, हिकिड़ी उम्मत न आहे। के कहिड़ा आहिनि, के कहिड़ा आहिनि, के फर्मा बरदार आहिनि, के नाफ़रमान आहिनि, के शुक्रगुज़ार आहिनि, के नाशुक्र आहिनि, के कीअं आहिनि, के कीअं आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू। हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे अलाह तबारक व तआला वटि जीअं हज़रत जन फरमाईंदा हुआ, थोरे में थोरो बि को कमु जेको अलाह जी रज़ा जो बाहिस हुजे उनखे माण्हू थोरो न सम्झे, थोरे में थोरो कमु जंहिंमें अलाह सां नाराज़ हुजे उनखे माण्हू थोरो न सम्झे। बसि इहा हिकिड़ी ख़ासि अहम ॻाल्हि आहे। छो त इहे बि अहादीस पाक वरितल इहे बुज़ुर्गनि जा जेके अक़वाल हूंदा आहिनि, इहे बि अहादीस पाक जो हिकिड़ो ख़ुलासो हूंदा आहिनि, या क़ुर शरीफ़ जी आयात जो ख़ुलासो हूंदा आहिनि, पंहिंजी तरफ़ां न चवंदा आहिनि। अलाह वली उनखे चइबो आहे जेको पंहिंजी ॻाल्हि न करे, उहा ॻाल्हि कंदो अलाह जी, अलाह जे रसूल जी। हुन सां त ॾिसो न हदीस शरीफ़ में अचे थो त हिकिड़ो रिवायत में अचे थो, हिकिड़ो माण्हू हुयो, थोरी ॻाल्हि ॾिसो हिकिड़ी, माना हिकिड़ो माण्हू हुयो, ॾिसई रस्ते में हिकिड़ा कंडा पिया आहिनि, इहा रिवायत आहे, रस्ते में कंडा पिया हुआ हिकिड़ा, उन छा कयो जो कंडा परे करे रस्तो साफ़ कयईं, हा न रस्तो साफ़ कयईं। अचे थो रिवायत में फशकर अल्लाह लहू, पोइ अलाह से हुनजो इहो अमल क़बूल कयो, फअदखलहुल जन्नह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ हुनखे अलाह तबारक व तआला जन्नत ॾेई छॾी, सिर्फ़ु इन अमल जे करे। थोरो हिकिड़ो अमल, नियत हुनजी सुठी इहा हुई, कंहिं माण्हूअ खे तकलीफ़ अज़ियत न पहुचे, कंहिं माण्हू खे तकलीफ़ अज़ियत न पहुचे, यानी इहो हिकिड़ो नज़रियो आहे, इस्लामी नज़रियो आहे, दीनी नज़रियो आहे, ॿिए खे तकलीफ़, पंहिंजे मफ़ाद जे लाइ ॿिए खे ईज़ाइजे, ॿिए खे तकलीफ़ ॾिजे। जीअं चवंदा आहिनि जेरे जे लाइ ॿकरी काटिजे, मूंखे त जिगर जो टुकड़ो मिले, ॿकरी वञी घर जे तर में पए जान थी। असांजे हिते शहर जे भरिसां हिते मीरबर हूंदा हुआ, अॻे ॿुधूं था ॻाल्हियूं, असांजे सांभर खां अॻे जी ॻाल्हि आहे, हिते मच्छी मारे पोइ उन्हनि में अंदरूं हुननि जूं कढंदा हुया, अंदरूं मीरबरनि खे ख़बर अथव हितो वारनि खे, अंदरूं कढंदा हुआ उन्हनि जे चर्बी कढी वरी जाईंदा हुआ, मच्छी वरी उहा फत कंदड़ उछले छॾी, जान छुटी बसि। ओ सालनि जा साल वरी मच्छीअ जो हिते नालो निशानी गुम थी वियो असांजे हिन ॾंड में, अहिड़ी तरह सां ईअं कंदा। वरी पखी बि ईअं, पखियुनि खे पटे, वरी हुननि जा पर पटे, उहे पर विकिणनि, वरी पखी खे उछले छॾनि, वठण वारो बि न कोई। हाणे त अॼुकल्ह वरी हालात ॿिया आहिनि, हर शइ खपी थी वञे, हाणे त जेको किचिरो आहे माण्हू मेड़े उहो बि खपाए था वञनि। हाणे हे दौरु वरी ॿियो आहे, उहो अॻियो दौरु जेको उहो ॿियो हुयो, उन में इतिसालात न हुयो ऐं उन में ट्रेवलिंग जो मसइलो सिस्टम न हुयो, इन खां माण्हू कंहिं ॿिए हंधि पहुची न पियो सघे। हाणे त कंहिं शइ खे महफ़ूज़ माण्हू करे सघे थो, ट्रेवल करे सघे थो, हिफ़ाज़त करे सघे थो। हाणे दौरु ॿियो आहे, अॻे दौर जी ॻाल्हि ॿुधायांव थो, नतीजो शइ ई ख़तमु, हुनजो वजूद ई ख़तमु थी वियो, बसि एॾो नुक़सानु पहुची वियो। केतिरा सालनि जा साल जो सिलसिलो हलियो, हाणे मिड़ई थोरी घणी वरी ईअं उन में आबादी उन इलाइक़े में थोरी घणी थिए थी, न त अॻिते ई न हुई। इहा सम्झो 50-60 साल इहो बिल्कुलु ब्लॉकिंग थी वई, 50-60 साल ब्लॉकिंग थी वई, बिल्कुलु सफ़ा टुप बंदि। अहिड़ी तरह मतिलबु थींदो रहे थो। अलाह तबारक व तआला वटि कंहिं बि शइ जो, उहा शायदि जानवर हुजे या इंसान त अशरफुल मख़लूक़ात आहे न,
इंसान त वॾी शइ आहे। अलाह साईं कंहिंजे जानवर जी अज़ियत खे बि माफ़ नथो करे। को माण्हू कंहिं जानवर खे ईज़ाए, माण्हुनि खे ईज़ाए, माण्हुनि खे वठी ईज़ाए ॾियनि, छो त असांजे मफ़ाद जे लाइ माण्हू इस्तेमालु थियनि, उन्हनि खे ईज़ाए, उन्हनि खे दीनी दुनवी नुक़सानु पहुचाए, उनजो माली नुक़सानु, उनखे जानी नुक़सानु, उनजो इल्मी नुक़सानु पहुचाए, इहो को कहिड़ी आहे? इहो दीन आहे? इहो इस्लाम आहे? कतई न आहे। इहा बेदीनी आहे। इहा इस्लाम जे ख़िलाफ़ु आहे, दीन जे ख़िलाफ़ु आहे, अलाह जे रज़ा जे ख़िलाफ़ु आहे। अलाह साईं पाण फरमाए थो क़ुर शरीफ़ में, फरमाए जेके बि माण्हू अलाह खां सवाइ ॿियनि खे पंहिंजो हिमायती मददगार सम्झनि था, चवनि था इहो ईअं सम्झो कोरीड़े जो घरु आहे हिकिड़ो, बसि कोरीड़ो घरु ठाहींदो, इहो टही वेंदो, हवा सां बि टही वेंदो, पाणी सां बि टही वेंदो, कंहिं पलव सां बि टही वेंदो। इन उहरल बुयूत लबैतुल अनकबूत लौ कानू यालमून। दुनिया में कमज़ोर तरीन घर जेको आहे अनकबूत जो आहे, जेकॾहिं ॼाण कमज़ोर तरीन घर, कमज़ोर तरीन घर इहो आहे। मां अर्ज़ु कयां पियो त अलाह तबारक व तआला फरमाए थो हज़रत मुआज़ बिन जबल खे, मा हक़ुल्लाह अलल इबाद व मा हक़ुल इबाद अलल्लाह। अलाह जो हक़ छा आहे, माण्हुनि जो हक़ु छा आहे? चईं अलाह अलाह जो रसूल थो ॼाणे, असांखे ख़बर न आहे। चई माण्हू अलाह ते हक़ु इहो आहे त उनखे बैतुन यसकुन हो व सौबुन युवारी औरत हो जिल्फुल ख़ुब्ज़ व जिल्फुल ख़ुब्ज़, मानी जो टुकड़ो हुजेसि, रुखी मानी बसि, ऐं ख़ुब्ज़ुन बिला इदाम, लिखे तो ऐं ख़ुब्ज़ुन बिला इदाम, ख़ुब्ज़ हुजे बिला इदाम, इदाम बि न हुजेसि, यानी गुंधण को न हुजेसि, सिर्फ़ु ख़ुब्ज़ बसि काफ़ी आहे। इहा एतिरो हक़ु आहे इहो। ऐं अलाह जो हक़ु छा आहे? अलाह तबारक व तआला जो हक़ु इहो आहे जो अलाह सां कंहिंखे ज़ात में सिफ़ात में कंहिंखे शरीक न करे, ख़लास बसि इहो हक़ु आहे, इहो हक़ु आहे। अलाह जो हक़ु इहो आहे जो अलाह जी ज़ात में, अलाह जी सिफ़ात में माण्हू कंहिंखे बि शरीक न करे, चाहे उहो अलाह जो रसूल हुजे। जीअं यहूदियुनि कयो, उन्हनि अलाह जी ज़ात में पंहिंजे नबियनि सगोरनि खे शरीक कयो, ईसाइनी खे ग़लति आहे। इहो अलाह तबारक व तआला उन्हनि सभिनी जी तरदीद कई न आहे। ज़ात में सिफ़ात में कोई बि शरीक न आहे। नबी त नबी आहे, उनजो त आला मक़ाम आहे, पर उन खां पोइ जेके साहबा किराम औलिया अलाह सां ज़ात सिफ़ात में उनखे शरीक करणु, अहिड़े क़िस्म जो नज़रियो, अक़ीदो, अहिड़ा अमल, अहिड़ी तरबियत, इहा बिल्कुलु ग़लति, बिल्कुलु ग़लति। बुज़ुर्ग जेके आहिनि उहे तरबियत इहा ॾींदा आहिनि त माना जॾहिं तव्हां मोहम्मद रसूलुल्लाह ज़िक्र कंदे चओ मोहम्मद रसूलुल्लाह चओ त मोहम्मद अलाह जो रसूल आहे, इहो असांजो मुर्शिद ऐं रहबर असांजो उहो आहे, बसि ख़लास। ॿिए पासे ॾे उनखे मुतवजह न कयो, हिननि माण्हुनि खे ॿिए पासे ॾे मुतवजह न कयो, बसि अलाह जे रसूल ॾे, अलाह ॾे मुतवजह कयो, अलाह ॾे मुतवजह कयो, तवजो इल्लाह। छो अलाह अलाह जो रसूल इन्हनि जी ॿिनि जी इताअत मुतरादिफ़ आहे। अलाह साईं क़ुर शरीफ़ में इहा ॻाल्हि ज़िक्र फरमाई, मन युति रसूल फ़क़द अता अल्लाह वमन तवल्ला फमा अरसलनाक अलैहिम हफ़ीज़ा। जंहिं अलाह जे रसूल जी इताअत कई उन अलाह जी इताअत कई। अलाह जो रसूल हिकिड़ी ॿी शइ आहे, उनजो वॾो मक़ाम आहे, वॾो मर्तबो आहे। ऐं उनखां बाद बहरहाल सुम वसुम, जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे दौर खे ख़ैरु क़ुरून फरमायो, अलाह जो रसूल जो दौरु ख़ैरु, ओड़ो दौरु ॿियो थींदो छा? ॿियो थींदो ॿियो नंबर थींदो न, टियों हूंदो टियों नंबर हूंदो न। पोइ साहबा किराम जो दौरु, उनखे बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैर सां मुलक़ब फरमायो, उहो बि ख़ैर। उनखां बाद टें दौर खे बि ख़ैर सां मुलक़ब फरमायो, माना एसि ताईं इहे असरात रहंदा। उनखां बाद फरमायूं सुम यफ़्शुल कज़िब, पोइ कूड़ हूंदो। उन दौर में माना इहो पुराणो दौरु जेको गुज़री वियो, अॼु खां 100,000 साल अॻे इहो हाल आहे। तंहिं करे कूड़ ऐं सच जो इख़्तिलात इहो रहंदो, इहो माण्हू पाण खे उनजी तमीज़ करणी पवंदी। कूड़ छा आहे, सच छा आहे, इहो माण्हुनि जे मथां जी ज़िमेदारी आहे। हर हिकु माण्हू इहो ज़िमो आहे उनजो सम्झे। अलाह तबारक व तआला फरमाए थो इन अल्लाह यालम मा यदून मिन दूनिही मिन शै, अलाह सां ॼाणे थो जंहिंखे सॾनि था अलाह खां सवाइ। अलाह खां सवाइ जे माण्हू ॿियनि ॾे मुतवजह थियनि था, ऐं जेके माण्हू उन्हनि जी दिलि में अहिड़े क़िस्म जा नज़रियात दाख़िल कनि था ऐं माण्हुनि जे इन ज़हन खे फेराइनि था, इहो सभु अलाह सां ख़बर आहे। बहुल अज़ीज़ुल हकीम, उहो ज़बरदस्त हिकमत वारो आहे, अलाह जी हिकमत वारो आहे। वतिल कलम साल नज़रिबु लिन्नास, हीअ मिसाल असां बयानु था कयूं माण्हुनि जे लाइ। मां याक़िलु आलिमून, नथा हिनखे सम्झनि मगर जेके ॼाण वारा आहिनि। ख़लक़ल्लाहु समावाति वल अर्ज़ बिल हक़, अलाह से पैदा कयो आहे आसमान ऐं ज़मीन हक़ सां। इन फ़ी ज़ालिका लआयातिन लिल मुमिनीन, इन में निशानियूं आहिनि ईमान वारनि जे लाइ।
ए नबी तूं पढ़ी ॿुधाए हिननि खे मां उहे इलाही जेको तोॾे वेही थिए थो उन पढ़ी किताब नमाज़ खे क़ाइमु कर इन सलात तन्हा अशाए मुनकर नमाज़ इहा रोके थी बुछड़ाई खां बेहयाई खां वल ज़िक्रुल्लाह अकबर अलाह जो ज़िक्र बि तमामु वॾो आहे अलाह यान मां तस्मऊं अलाह ॼाणे थो तव्हां जेको कयो था अलाह जो ज़िक्र वॾो आहे माना अलाह साईं जेको ज़िक्र बाने जो करे थो इहो वॾो आहे या माण्हू जेको अलाह जो ज़िक्र करे थो इहो वॾो आहे छो त क़ुर शरीफ़ में अलाह साईं इहा ॻाल्हि बि ज़िक्र फरमाई आहे फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां वल ज़िक्रुल्लाह अकबर यानी अलाह जो ज़िक्र अलाह साईं बाने खे यादि करे त वॾी ॻाल्हि आहे न इहा तमामु इहा हदीस शरीफ़ में हिन जी वज़ाहत अचे थी हदीस शरीफ़ में हिन जी वज़ाहत अचे थी अना मां हू इज़ा ज़करनी अलाह साईं फरमाए थो मां हुन सां गॾु आहियां जॾहिं मूंखे यादि थो करे इन ज़करनी फ़ी नफ़्सी ज़कर तू फ़ी नफ़्सी जेकर मूंखे दिलि में यादि थो करे त मां हुनखे पंहिंजे दिलि में यादि थो कयां अलाह पंहिंजे जीअ में हुनखे यादि थो करे इन ज़करनी फ़ी मलाइन ज़कर तू हू फ़ी मलाइन ख़ैरम मिल जेकर मूंखे कंहिं मजलिस में यादि थो करे मां हुनखे बहितरीनु मजलिस में यादि थो कयां उहा मजलिस छाजी आहे मलाइकर मुक़रबनि जी मजलिस आहे मलो आला जे मलाइकनि जी मजलिस आहे जेके अहादीस शरीफ़ में इहा ॻाल्हि साबित आहे उते अलाह तबारक व तआला उन्हनि जी जो ज़िक्र फरमाए थो जेके अलाह खे यादि कनि था अलाह जो ज़िक्र कनि था अलाह साईं फरमाए थो वल ज़िक्रुल्लाह अकबर अलाह जो ज़िक्र तमामु वॾो आहे माना इहा निमाज़ बि अलाह जे ज़िक्र जे लाइ आहे अक़िम सलात ज़िक्री निमाज़ जो मक़सदु बि छा आहे अलाह जो ज़िक्र अलाह ॾे तवजो अलाह जी ज़ात जो लिहाज़ ऐं उनजे साम्हूं ख़ुशू ख़ुज़ू इहा ई निमाज़ जेका आहे माण्हू जे लाइ मुफ़ीद आहे निमाज़ त घणी निमाज़ आहे हिकिड़ी निमाज़ त माण्हू जे लाइ वयल आहे फमन तवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीन हुम युराऊन व यमनऊनल माऊन वयल आहे उन निमाज़िन जे लाइ वयल आहे माना हिकिड़ी निमाज़ माना वयल बि आहे अलाह से रहम करे पनाह में रखी माना वयल आहे मुसल्लीन जे लाइ माना हिकिड़ो साॻियो निमाज़ तमामु वॾी में वॾो अमल आहे दीन में कलमे खां बाद वॾे में वॾो जेको अमल आहे उहा निमाज़ हाणे तव्हां सोचिजो हिकिड़ी ॻाल्हि मां ॻाल्हि हिकिड़ी पॉइंट ॿुधायांव थो माना वॾे में वॾी ॻाल्हि छा आहे निमाज़ आहे त निमाज़ कॾहिं सही बि आहे कॾहिं ख़राबु बि आहे न बाक़ी ॿिया जेके अमल आहिनि सभु भला ई भला आहिनि बसि जेको तरीक़ो आहे जेका तालीम आहे जेका तरबियत आहे ॿिया जेके बि सभु भला आहिनि अलाह साईं चए थो निमाज़ ई कॾहिं वेल बणबी आहे माण्हुनि जे लाइ फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम सलातिहिम साहून अल्लज़ीन हुम युराऊन व यमनऊन माना हर हिकु ॻाल्हि खे थोरो ॾिसणो आहे सोचणो आहे निमाज़ जे लाइ एतिरी तफ़क्कुर जी ज़रूरत आहे त निमाज़ तव्हां उन तरीक़े सां पढ़ो जंहिं तरीक़े सां अलाह जी रसूल पढ़ी आहे ॿुधाई आहे फरमाई सलू कमा राई तूं मुंहिंजी मुसली निमाज़ में पढ़ो जीअं ॾिसो था मूंखे मां नमाज़ थो पढ़ां तव्हांखे निमाज़ ईअं पढ़णी आहे माना हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निमाज़ जहिड़ी निमाज़ माण्हू कोशिशि कंदो ओड़ी त निमाज़ माण्हू न पढ़ी सघंदो पर कोशिशि इरादो छो त इन महिल अमाल बिन नियात पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अमाल जो दारो मदार छा आहे नियात सां आहे माण्हू नियत कंदो अलाह साईं हुनखे नियत त हिकिड़ी दिलि जो अमल आहे ज़ाहिरी न आहे जेका रिया थींदो आहे सुमत थींदी आहे हा न साईं जेका ख़राबी थींदी आहे उहा छा में थींदी आहे ज़ाहिर में थींदी आहे बातिन में न हूंदी आहे बातिन जे करे सही आहे बसि सही आहे हिकिड़ी शइ बातिन में अची वई इन में रिया थींदो ई कोन इन में रिया थींदो ई न बातिन में कहिड़ो रिया कलमो माण्हू दिलि सां पढ़ंदो अलाह जे वादानियत खे मञींदो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत खे मञींदो दिलि सां मञींदो दिलि में ख़ुशू ख़ुज़ू हूंदो बसि ख़लास काफ़ी आहे अलाह तबारक व तआला निमाज़ जहिड़े अमल जे लाइ फरमाए थो अक़िम सलात ज़िक्री इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर निमाज़ रोके थी बुछड़ाई खां बेहयाई खां मुफ़स्सिरीन किराम चवनि था त निमाज़ जो रोकण जो ई माना इहा आहे निमाज़ हिकिड़ो इलाजु आहे बीमार आहे मर्ज़ आहे मर्ज़ जे लाइ जीअं इलाजु थींदो आहे पोइ कंहिंजो मर्ज़ महीने में छुटे कंहिंजो साल में छुटे माना निमाज़ माण्हू पढ़ंदो पाबंदी सां निमाज़ पाबंदी सां पढ़ंदो यानी आदाब सां पढ़ंदो जेके आदाब हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारिया ॿुधाया साहबा किराम करे ॾेखारिया हाणे उन तरीक़े सां जेकॾहिं निमाज़ पढ़ंदो रहंदो त इहा निमाज़ उनजे लाइ मुफ़ीद थींदी ऐं उनखे उनजे हर क़िस्म जे मर्ज़ जो इलाजु थींदो रूहानी जिस्मानी अमराज़ जो इलाजु निमाज़ आहे ऐं उनखे फ़ाइदो मिलंदो जीअं हज़रत सैयदना फारूक आज़म फरमाए थो मन ज़ई असलात फ़हो लिमा सिवा जो जेको दीन जे निमाज़ वारे कम खे विञाए थो ॿी सभिनी शयुनि खे ड्राहींदी पकी ॻाल्हि आहे तव्हां अॻ में इहो ॾिसो निमाज़ खे ड्राहे थो या बचाए थो इहा बि हिकिड़ो साॻे वक़्तु हिकिड़ो टेस्ट बि आहे हिकिड़ो मयार बि आहे तव्हांखे कंहिंखे मयार ॾिसणो आहे त मयार ॾिसो निमाज़ जो
तव्हां वाच कयो 40 ॾींहं हुनजी निमाज़ ॾिसो सही आहे सही आहे, पर 40 ॾींहं निमाज़ ॾिसी नथा सघोसि त तव्हां हुनजे लाइ का बि रिमार्क्स न ॾियो, तव्हां हुनजे लाइ का बि पंहिंजी इंदियो न ॾियो, उहो बसि चुप करे रहो, ख़ाली अलाह हाल मिसव आहे, अलाह ॼाणे थो कीअं, पंहिंजे तरफ़ां तव्हां ठोके चई छॾे ते अहिड़ो आहे अहिड़ो आहे अहिड़ो आहे न चओ। अलाह से फरमाए थो ला तुजादिलू अहल किताब इल्ला बिल्लती अहसन, तव्हां मुजादिलो न कयो हल किताब सां मगर जेको अहसन। अलाह तबारक व तआला सही मुजादिले जी तौफ़ीक़ अता फरमाए।